नजिदु शाबुन आतिम मुस्रिफुन अला नफ्से। फरमायूं बनी इसराइल में एक नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहन में गुजरी वई। जिंदगी में हिकड़ी भी नेकी न कई, एडा गुनाह कई, एडा डोह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूए फेले। शहर वारा तंग थी पिया, फैसलो कयूं ते नगे शहर मां कढोस। जरगो करे शहर निकाली ॾिनऊंस। जंगल में बयाबान में अकेलो रहंदो हो। फलम्मा हज़रतुल वफ़ात, जॾहिं वो गुनहगार बानो फौत थी वियो। फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुझा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलाणी जाते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरी वियो थई, मुझो हिकिड़ो यार फौत थी वियो आहे। फहज़ुरहु, जल्दी करो ते पहुच। वग़स्सिलहु, उन मुझे दोस्त खे गुस्ल भी तू करा। वसल्ले अलैहि, उन मुझे यार जी जनाजे जी नमाज भी तू पढ़ा। वकुल्ल मन कसुर इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु ला युग़फ़िर लहुम। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनहगार मुझे ने दोस्त जे जनाजे में शरीक थींदो, मां रब जनाजे पढ़ण वारन जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाजा भी अड़ा हूंदा। हूअं भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आ त जनाजे में जरूर शरीक थिए। कोशिश कयो जनाजे के कुलो जो कब्रस्तान ताईं जनाजे सां गॾु हलो, छो त अॼु हिन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। ऐं हदीस में भी अचे तो, सही बुखारी में हदीस आहे, मुझे नबी फरमायो, मन शहिदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि फलहु क़ीरात। मुझे नबी फरमायो, जेको मुसलमान का मुसलमान जे जनाजे में हाज़िर थियो, जनाजे जी नमाज पढ़ी, मुझे नबी फरमायो अल्लाह ताला उनके हिकड़े क़ीरात जेतिरो अजर दोजे। वमन शहीद हत्ता युदफन, फरमायूं जनाजे जी नमाज खां बाद वरी जनाजे सां गॾु हलियो, कुलो ॾेई कब्रिस्तान में पहुतो, जनाजे जे दफन करण में भी शरीक थियो। कान लहू क़ीरातान, जब अल्लाह जे रस्ते में 2 क़ीरात खर्च कई। क़ील मल क़ीरात या रसूल अल्लाह, साईं जन खे अर्ज़ कयोसीं क़ीरात छा आहे? मुझे नबी फरमायो, मिसलल जबलैनिल अज़ीमैन, ही बड़ा जबल, ही बड़ा पहाड़। फरमायो जेको मुसलमान जे जनाजे में शरीक थियो, जनाजे जी नमाज पढ़ई, जनाजे के कुलो ॾिनई, कब्रिस्तान ते जनाजे सां गॾु आयो, दफन थियण में भी शरीक थियो, अल्लाह ताला उनके एतिरो अजर थो ॾे ॼण ही 2 पहाड़ सोन जा अल्लाह जे नाले ते ख़र्च कई। मिसलल जबलैनिल अज़ीमैन, माना 2 वॾा जबल। यो तो पंहिंजो फ़ाइदो आहे, हुन मईत जो फ़ाइदो केतिरो आहे? हदीस में अचे तो 40 मुसलमान जेकर जनाजे में हाज़िर थिया,
जनाज़े जी नमाज में मय्यत जे ला दुआ घुरूं अल्लाहुम्मा अग़फ़िर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना अल्लाहुम्मा मन अह्ययतहु मिन्ना फ़अह्यिही अलल इस्लाम वमन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। फरमायूं 40 मुसलमान जनाज़े में शरीक थिया मय्यत जे लाइ दुआ घुरूं अल्लाह ताला उन्हनि 40 जी दुआ के कबूल कंदे उन मय्यत जी बख़्शिश जा फ़ैसला फरमाए थो। जो असां मुसलमाननि जो हाल इहा त 40 जेके पोयां बीठा दुआ कंहिंखे बि नथी अचे। ईअं बुंड वांगुरु बीठा आहियूं। जेकर दुआ अचे थी त वरी माना कान थी अचे त चऊं छा था मय्यत जे लाइ। वरी जनाज़ो पढ़ी बस कंदासीं वरी चवंदासीं बाबा दुआ घुरो। अरे बाबा जिते दुआ घुरणी उते तो दुआ न घुरी। जिथे नबी साईं तोखे चयो त मय्यत जे लाइ दुआ घुरो आहे दुआ तोखे फिते ते ई न पई पई। हाणे त जनाज़े खां बाद इहो जनाज़ो जल्दी खणो हाणे न रखणो न आहे। हाणे जनाज़े जी नमाज खां बाद जेका दुआ थी घुरिजे या नबी साईं जी दुआ कान अथव या सहाबा अहल बैत जी दुआ कान अथव या बुज़ुर्गनि अल्लाह वारनि जी दुआ कान अथव या दुआ हिन कादरपुर जे मुल्ला जी आहे। नबी साईं वारी दुआ उहा आहे जेका तव्हां यादि ई नथा कयो। ऐं मुल्ला ही दुआ छो थो घुरे? छा हिन खे वधीक दर्द आहे छा मय्यत जो नबी साईं खां वधीक? बाबा जेकर जनाज़े जी नमाज खां बाद वेही करे दुआ घुरिजे हा इन में फ़ाइदो हुजे हा त नबी साईं दुआ घुरनि हा साहबा खे ॾसनि हा। नबी साईं जे ज़माने खां वठी हिन वक़्त ताईं रोज़ानो हरम में जनाज़ा थियनि पिया। जनाज़े खां पोइ दुआ घुरी अथनि त वेहो कुल पढ़ो त दुआ घुरो। या बिदअत आहे। मुल्ला दुआ इन जे करे थो घुरे छो त पढ़णो त मूंखे नसीब न थियो पछाड़ीअ में मरणे जो त धको हणास। मुल्ला तो चए त निकाह मां पढ़ायो हिनखे ज़ाल हलाल करे मां ॾिनी मूंखे रुगो 500 रुपया खुथल नोट ॾिनऊं। मुमताज़ मौलाई शमू मीराली सॼी राति लानत जा वसकारा वसाए विया उनखे 2 लख 3 लख ॾिनऊं। ज़ाल हिनखे हलाल करे मां ॾिनी मूंखे 500 जो खुथल नोट ॾिनऊं। पढ़णो त मूंखे नसीब न थियो पछाड़ीअ में मरणे जो त धको हणास। उते बि चवंदो बाबा दुआ ईअं न घुरंदुसि 5 रुपया 10 रुपया 50 रुपया 100 रुपया हिते रखो मय्यत जे मथां ॾिनो त पोइ दुआ घुरंदुसि। बाबा ईअं थींदी आहे की न कान? किथे किथे जनाज़नि ते जहिड़ा पिया थियनि त मां पंहिंजे मय्यत ते 100 रुपया रखियो तूं वरी 50 रुपया थो रखो। मां 1000 रुपया रखो तूं 500। सो बाबा ये दुआऊं सिखो ऐं हिते सिखी कोन सघंदव तव्हां छो त सॼो ॾींहुं मसरूफ़ आहियो तव्हां वॾा। गाह पठा घर जो कमकार नौकरी सुबुह जो उथूं दादा सोमाणी ताईं वांदकाई कान थी मिले। तंहिंजे करे तबलीग जमात में हलिया वञो। तव्हां जेके वॾा आहियो तबलीग जमात में घटि में घटि 4 महीना लॻायो। इंशाअल्लाह 4 महीने में आलिम कोन थींदो पर इल्म हारा ज़रूर थी वेंदो। अहिड़ो तव्हांखे तैयार कंदा जवान जो तव्हां मुसल्ले ते भी इमामत कराए सघंदव।
को मरी वेंदो का मोतिया फोती थी वेंदी त पाण गुस्ल कराए कफन ॾेई जनाज़ो पढ़ी दफन करे सघंदो। पी मरी वञे त पी खे गुस्ल पुट कराए या मुला कराए।